हिते हिक पासे क़ाइद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना जहान फ़ानी खां रुख़्सत थियो ऐं ॿिए पासे हुकूमती ऐवाननि में रिवायती साज़िशनि जनम वठणु शुरू कयो। हिन सारे मसइले खे अगरि क़ाइद-ए-आज़म खां पोइ संभालण जी सलाहियत रखंदो हो त उहो हो पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर-ए-आज़म लियाक़त अली ख़ान। बानीअ पाकिस्तान खां पोइ लियाक़त अली ख़ान इख़्तियार कुल थी वियो ऐं पाकिस्तान जी क़िस्मत जा अहम तरीन फ़ैसिला करणु लॻो। उन वक़्तु हिक पासे पाकिस्तान जो आइन जुड़ी रहियो हो ऐं ॿिए पासे पाकिस्तान खे पंहिंजे तारीख़ जो अहम तरीन फ़ैसिलो करणो हो। हीउ फ़ैसिलो हो रूस ऐं अमरीका जी जंग में कंहिं हिक मुल्क जो इतिहादी थियणु या ग़ैर जानिबदार रहणु। पाकिस्तान पंहिंजो तारीख़ी फ़ैसिलो अमरीका जे हक़ में कयो, जेतोणीकि पाकिस्तान वटि भारत वांगुरु ग़ैर जानिबदार रहण जो ऑप्शन बि मौजूदु हो। लियाक़त अली ख़ान खे सोवियत यूनियन जे रहनुमा जोसेफ स्टालिन ऐं अमरीकी सदर हैरी ट्रूमैन पारां ॿिन्ही तरफ़ खां दावत हुई। जेतोणीकि लियाक़त अली ख़ान मॉस्को वञण जी बजाए वाशिंगटन खे तरजीह ॾिनी। वाशिंगटन में उन जो हिस्ब तवक़ा ज़बरदस्त क़िस्म जो इस्तक़बाल थियो। हिन दौरे सां सोवियत यूनियन यानी रूस ऐं पाकिस्तान जा तालुक़ ख़राब थी विया। अमरीका सां दोस्ती जे करे पाकिस्तान आलमी सियासत ऐं सर्द जंग में परेशान थी वियो, जंहिं जे नतीजे में उन जी सालमियत ऐं ख़ुदमुख़्तियारी खे नाक़ाबिल तलाफ़ी नुक़सान पहुतो। सभ खां वॾो नुक़सान ही त पाकिस्तान आज़ादाना ख़ारजा पॉलिसी जे रस्ते खां परे थी वियो ऐं आलमी क़ुव्वतनि जे हथां आलाइकार तौर ते इस्तेमालु थियणु लॻो। 1951 लियाक़त अली ख़ान जे दौरे इक़्तिदार जो आख़िरी साल काफ़ी हंगामा ख़ेज़ रहियो। 1951 में मेजर जनरल अकबर ख़ान पारां लियाक़त अली ख़ान जी हुकूमत जो तख़्तो उल्टाइण जी कोशिश कई वई ऐं हीअ कोशिश नाकाम रही ऐं हिन रीत शामिल सभिनी शरपसंदनि खे गिरफ़्तार कयो वियो। 16 अक्टूबर 1951 जे ॾींहुं वज़ीर-ए-आज़म लियाक़त अली ख़ान रावलपिंडी में मुस्लिम लीग जे जलसे खे ख़िताब करण लाइ स्टेज ते आयो त जलसे में मौजूद सईद अकबर पारां वज़ीर-ए-आज़म ते गोली हलाई वई। गोली छाती में लॻी ऐं पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर-ए-आज़म हज़ारे माण्हुनि जे मजमूए में ॾींहुं ॾिठे जो क़त्ल कयो वियो। चयो वञे थो त लियाक़त अली ख़ान जी ज़ुबान मां निकिरंदड़ लफ़्ज़ ही हुआ, अल्लाह पाकिस्तान जी हिफ़ाज़त करे। उन वक़्तु ज़ुल्म ही थियो त मैदान में मौजूद क़त्ल जो पहिरियों सबूत हो सईद अकबर। उनखे मौक़े ते पुलिस हथां क़त्ल करायो वियो। हिन क़त्ल जी जांच पड़ताल इंतहाई ग़ैर संजीदगी सां कई वई, जंहिं जो हिकु सबूत हीअ आहे त लाहौर हाई कोर्ट पारां क़त्ल केस जी फ़ाइल पेश करण जो हुकुम ॾिनो त उन वक़्तु एडिशनल जनरल एडवोकेट पारां हिकु हैरत अंगेज़ जवाबु ॾिनो वियो, माय लॉर्ड, लियाक़त अली ख़ान क़त्ल केस जी फ़ाइल गुम थी वई आहे। हिन क़त्ल जी पूरी तफ़्तीश त कॾहिं थी न सघी, जेतोणीकि अख़बारनि में हिन रीत ख़बरूं छपंदियूं रहियूं त लियाक़त अली ख़ान जे क़त्ल जे पोयां अमरीका ऐं अफ़गानिस्तान जो हथु आहे। सियासी माहिरीन चवंदा आहिनि त पाकिस्तान जे पहिरें क़त्ल जी जांच दुरुस्त अंदाज़ में कई वञे हा ऐं क़ानून जे मुताबिक़ सज़ाऊं ॾिनियूं वञनि हा त पाकिस्तान जी तारीख़ कुझु मुख़्तलिफ़ हुजे हा। लियाक़त अली ख़ान जो पाकिस्तान में वञणो हो त पाकिस्तान जे वज़ीर-ए-आज़म जी कुर्सी हिकु मज़ाक़ बणिजी रहिजी वई हुई, जंहिं ते कठपुतलियूं विहारियूं ऐं केरायूं वेंदियूं हुयूं। सभ खां वॾी सितम जहिड़ी ॻाल्हि हीअ हुई त हिननि कठपुतलियुनि खे हलाईंदड़ हिकु माज़ूर अपाहिज शख़्स हो, जेको बदक़िस्मती सां पाकिस्तान जो इख़्तियार कुल बणायो वियो हो। हिकु माज़ूर शख़्स पाकिस्तान जे मुक़दर जो मालिक कीअं बणियो? हीअ कहाणी जारी आहे। ईंदड़ क़िस्त खे ॾिसण ऐं आगाह रहण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं घंटी जे बटन ते क्लिक करियो।